जे अंदरि को उस्ताद को ॿिए मक़सद फ़िक्र जो माण्हू जेकॾहिं को पंहिंजे हक़नि जे लाइ अचे थो त उन्हनि खे गोलियूं बि हणनि था, उन्हनि खे पंहिंजे जेलनि में बि विझनि था, उन्हनि खे ॿियूं समूरी तकलीफ़ूं ॾियनि था। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां सम्झूं था इन जे करे थियो आहे त सिंध मुकमिल तौर ते ग़ुलामी वारी कैफ़ियत में आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे जेसिताणी पंहिंजी आज़ादी जे लाइ कोशिशि नथा वठूं असां आज़ादु सिंध नथी थिए तेसिताणी ही मामला ईअं हलंदा रहंदा। ऐं ईअं ई दोस्तनि खे सिंध जे माण्हुनि खे इहो पैगाम ॾींदुसि त उथो ही असां पाकिस्तान सिंध जे माण्हुनि ठाहियो हो। सिंध असेंबली पाकिस्तान जो ठहिराउ 1943 में पास कयो हो, पर उनजो बुनियादु इहो हो त जेको 40 में करारदाद पास थी, करारदाद लाहौर जंहिंखे चइबो हो, उन करारदाद में इहा कई त ही जेके मुस्लिम अक्षर जी इलाइक़ा आहिनि उहे मुकमिल तौर ते आज़ादु ऐं मुख़्तियार हूंदा। पर जॾहिं पाकिस्तान ठहण खां अॻु में ई उहा जेका आज़ादी ऐं ख़ुदमुख़्तियारी वारी ॻाल्हि हुई उहा जनाह ऐं उनजे कोले मुकमिल तौर ते ख़तमु करे छॾी। साईं PM साहिब जेको 45 में इलेक्शन खटी आयो त उहा इलेक्शन पंहिंजे असेंबली तोड़ाए करे वरी 46 में उन्हनि ॿीहर इलेक्शन कराई ऐं उन 46 में जेका इलेक्शन थी त उन में धांधली कराए साईं PM साहिब खे हारायो ऐं उन खां पोइ साईं खे जेल में बि विधो हुयो ऐं उन सां गॾोगॾु वरी बाद में जॾहिं उहो कोर्ट में केस हलियो त जंहिं साईं खां खटियो हो उनखे नाल बि करार ॾिनो वियो। पर ॻाल्हि आहे त ही लाॻीतो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको सिंध सां ज़्यादतियुनि जो शुरू थींदो रहियो आहे। सिंध जे माण्हुनि असां त खोड़ सारी कोशिशि कई 70 ताईं 1970 ताईं जेसिताणी बंगाल गॾु हुयो तेसिताणी इहा ई कोशिशि हुई त बाबा सिंध जे माण्हुनि खे हिन सॼे सेटअप खे वरी ॿीहर असां बहितर खां बहितर करण जी कोशिशि कई, पर उहो न थियो। बंगालियुनि खे हिननि 30 लख बंगाली उन्हनि जा मारे ख़तमु कया, उन्हनि जूं लखे माण्हुनि जूं औरतुनि जूं अस्मतूं हिननि लुटियूं, ॿियूं ज़्यादतियूं सिंध सां त मुस्तक़बिल कंदा रहिया आहिनि। उहा MRD स्टेट थोरी फाटक वाक़िया हुजनि या इहे रोज़ पर जेके असांजा माण्हू खंभे खयूं वञनि था त इहे सिंध सां ज़ुल्म ज़्यादती थींदी रहे थी। हाणे जेसिताणी सिंध जो माण्हू पाण उहो उथी नथो पवे, पाण पंहिंजे क़िस्मतुनि जो फ़ैसिलो पाण नथो करे तेसिताणी पोइ मलाइक ख़ुदा कोन मोकिलींदो का आसमान में का अहिड़ी ॻाल्हि कान थींदी जेका असांजी रहनुमाई करे, असांजी रहबरी करे, या असांजी जेका क़िस्मत आहे टुटल जेका क़िस्मत आहे उनखे कुदरत न बदिलाईंदी। कुदरत इन सूरत में बदिलाईंदी त असीं पाण सुजाॻ थियूं, पाण पंहिंजा फ़ैसिला कयूं, पाण अॻिते वधूं, पाण पंहिंजी आज़ादी हासिलु कयूं।